जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ है जेका तव्हां ताईं शेयर कई पिया। मलून गुस्ताख रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहनवाज़ कुंबर सिंधड़ी पुलिस स्टेशन जी हद सिविल स्टाफ वटि सिंधड़ी पुलिस ऐं CIA पुलिस हथां मारिजी वियो। जी नाज़रीन, अहम ख़बर जेका अवां ताईं शेयर कयूं पिया। मलून गुस्ताख रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहनवाज़ कुंबर सिंधड़ी पुलिस स्टेशन जी हद सिविल स्टाफ वटि सिंधड़ी पुलिस ऐं CIA पुलिस हथां मारिजी वियो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं यूसुफ अस्कर मंगरियो खां। जी यूसुफ, आगाह कजो। जी बिल्कुल, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़ मलून पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी वारियूं पोस्टूं रखंदड़ मलून शाहनवाज़ कुंबर CIA विप्रो ख़ास पुलिस हथां सिंधड़ी वेझो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। गुज़िरियल ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी वारियूं पोस्टूं रखण ते मलून शाहनवाज़ कुंबर मथां BBC 295 तहत ज़िक्रिया मस्जिद जे ख़तीब मौलाना साबिर वल्द नूर मोहम्मद सुमरो जी फ़रियाद ते तालका थाणे उमरकोट ते केस दाख़िल कयो वियो हो। महिरबानी तफ़सीलात जी आगाही लाइ।